अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला इक्राह फ़िद्दीन क़द तबय्यनर रुश्दु मिनल ग़य्य फ़मन यकफ़ुर बित्ताग़ूति व यु'मिन बिल्लाहि फ़क़द इस्तमसक बिलउर्वतिल वुस्क़ा ला इंफ़िसाम लहा वल्लाहु समीउन अलीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब इज़्ज़त जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तौहीद जो बयानु फरमायो हो। तौहीद जूं 10 सिफ़तूं आयतुल कुर्सीअ जे अंदरि बयानु कयूं वियूं ऐं आयतुल कुर्सीअ जे फ़ज़ीलत खे बि बयानु कयो वियो हो। पोइ अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला दीन में ज़बरदस्ती कंहिं बि क़िस्म जी कान्हे इन जे मुतालिक़ उन्वान ॾेई बयानु फरमायो आहे। फरमाई ला इक्राह फ़िद्दीन क़द तबय्यन रुश्दु मिनल ग़य्य। दीन में कंहिं बि क़िस्म जी का ज़बरदस्ती न आहे। छो त हक़ ऐं सच बिल्कुलु वाज़िह थी चुको आहे। गुमराहीअ खां हक़ ऐं सच बिल्कुलु निखिड़ी चुको आहे, चिट्टो थी चुको आहे, वाज़िह थी चुको आहे। पाकाई ऐं पलीतीअ जी वज़ाहत थी चुकी आहे, हलाल ऐं हराम जी वज़ाहत थी चुकी आहे, इस्लाम ऐं कुफ़्र जी वज़ाहत थी चुकी आहे ऐं अछो उजरो ऐं मेरो गंदो हुजणु वज़ाहत थी चुकी आहे। हक़ ऐं सच जी वज़ाहत थी चुकी आहे, कूड़ जी बि वज़ाहत थी चुकी आहे, गुमराही ऐं इस्लाम जी बि वज़ाहत थी चुकी आहे। हाणे दीन में कंहिं बि क़िस्म जी ज़बरदस्ती कोन्हे। हिन आयत जे नाज़िल थियण जो उन वक़्तु सबबु कहिड़ो हो जंहिं वक़्तु इहे 1400 साल पहिरियां आयत नाज़िल थिए पई। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त इस्लाम खां पहिरियां अञा क़ुरान पाक नाज़िल थियणु शुरू न थियो हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि नुबूवत अञा न मिली हुई। पहिरियां मके ऐं मदीने जे माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी रस्म ऐं रवाज हुई त जंहिं औरत खे ॿारु न ॼमंदो हो उहा औरत बास बास ईंदी हुई त जेकॾहिं को ॿारु ॼमी पियो न त यहूदियुनि जे हवाले कंदसि। अब यहूदियुनि जे हवाले छो? जवाबु मिलंदो हो त छो त अहले किताब इहे आहिनि, माना आसमानी किताब तौरात या ज़बूर इन्हनि खे मिलियल आहे। ईसा अलैहिस्सलाम या मूसा अलैहिस्सलाम जा पोयल इहे आहिनि ऐं वाक़ई ईअं हो छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अञा नुबूवत जो न मिली हुई, क़ुरान पाक अञा नाज़िल न जो थियो त उन खां पहिरियां ज़ाहिर आहे तौरात ऐं ज़बूर जी हक़ त हुई। यहूदनि ऐं नसराननि जो दीन मशहूरु त हुयो त पोइ नेक नियतीअ जे निस्बत ख़ातिर चवंदियूं हुयूं मायूं त जेकॾहिं औलाद ॼमियो न त यहूदनि जे हवाले कंदासीं। पोइ हिकु दफ़े हीअं थियो, क़ुरान पाक आहिस्ते आहिस्ते जॾहिं नाज़िल थियणु शुरू थियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नुबूवत बि मिली वई। हाणे सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछनि था त साईं इब्तिदा इस्लाम में न असांजूं मायूं बास बासे ऐं ॿार यहूदियुनि जे हवाले कंदियूं हुयूं, पोइ हाणे उहे असांजा ॿार वॾा थी जवान थी विया आहिनि जेके यहूदियुनि जे हवाले कयासीं। हाणे असां वटि त इस्लाम अची चुको आहे, क़ुरान पाक बि अची चुको आहे, तालीम दीन इस्लाम जी बि मिली चुकी आहे, त पोइ साईं हाणे असां पंहिंजा उहे ॿार उन्हनि खां वठूं जेके उन्हनि खे ॾिना हुआसीं। छो त पहिरियां उहो मुरविज दीन हो, मशहूरु हो यहूदियुनि वटि ऐं उन्हनि खे अहले किताब सॾिबो हो। हाणे उन्हनि खां उहो पंहिंजो वापसि वठूं ॿार पंहिंजा, उनखे मजबूरन ज़बरदस्ती न बि ॾियनि त बि विड़ी ज़ोरी ज़बरदस्ती करे वापसि वठी इस्लाम में दाख़िल कयूं। उन वक़्तु क़ुरान पाक जी आयत नाज़िल थी। दीन में ज़बरदस्ती कान्हे, तोड़े हू अहले किताब सां मिलियल आहिनि यहूदियुनि नसराननि सां, पर उनखे ख़बर त पइजी चुकी आहे न त दीन इस्लाम ई आहे।
क़ुरान पाक नाज़िल थियणु शुरू थी चुको आहे ऐं ॻाल्हि बिल्कुलु वाज़ी थी चुकी आहे त क़ुरान पाक जे नाज़िल थियण खां पोइ अॻियनि किताबनि तौरात ज़बूर इंजील जी शरइयत ख़तम थी चुकी आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नबी बणजण खां पोइ पहिरियनि पैगंबरनि जी नुबूअत मंसूख़ थी चुकी आहे। हाणे इहो ई क़यामत ताईं पैगंबर हूंदो, आख़िरी ज़मान पैगंबर, ख़ातमुन नबीन, ख़ातमुर रसूल, इमामुल अंबिया थी करे आयो। क़ुरान पाक इहो ई किताब रहंदो क़यामत ताईं। जॾहिं वज़ाहत थी चुकी आहे हाणे ज़बरदस्ती करण जी ज़रूरत कान्हे, पाण अचनि त ठीकु आहे, न त ठहियो। अञा बुज़ुर्गनि ॿियो बि लिखियो आहे, रिवाज अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़े अंसारीअ पहिरियां ईसाई हो, पोइ इस्लाम आंदई, पाण मुस्लमान थी पियो, पोड़ो शख़्स हो, पर उन जा ॿ पुट हुआ नौजवान, उहे मुस्लमान न पिया थियनि, ईसाई रहिया। हिनखे काफ़ी अरसो गुज़रियो मुस्लमान थींदे, हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इजाज़त तलब कयईं, साईं मूंखे इजाज़त ॾियो त मुंहिंजा पुट आहिनि ईसाई लॻा पिया आहिनि, मुस्लमान कोन था थियनि। साईं हुनखे ॿ टे जूता हणी, पादर हणी, ज़बरदस्ती करे मजबूर करे हुनखे इस्लाम में दाख़िल कयां। मुंहिंजा आहिनि न, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मूंखे इजाज़त ॾियो त हुनखे ज़ोरी इस्लाम में दाख़िल कयां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला इकराह फिद्दीन, वॾा आहिनि, सियाणा आहिनि, अकुल अथनि, दीन इस्लाम जी तालीम आम थी चुकी आहे, यहूदियत, नसरानियत, ईसाईयत जी तालीम बि आम थी चुकी आहे, ॻाल्हि वाज़िह आहे, हाणे कंहिं बि क़िस्म जी सख़्ती कान्हे का, पाण अचनि त ठीकु आहे, न त ठहियो। हिकु रिवाज अंदरि ईअं बि ईंदो आहे, हज़रत उमर रज़ी अलाह ताला ने हिकु दफ़े हिकिड़ी पोड़ी औरत खे चयो, अम्मा इस्लाम नथी आणी? उन पोड़ीअ छा चयो, अन हजूज़ुन कबीरतुन वल मौतु इलैहि अक़रबु। अम्मा मां तो चवां तोखे त इस्लाम हाणे, तूं थी चवीं त अन हजूज़तुन कबीरतुन वल मौतु इलैहि अक़रबु। मां पोड़ी, तमामु वॾी उमिरि जी पोड़ी औरत थी चुकी आहियां, हाणे मौत मुंहिंजे सफ़ा वेझो आहे, मरण कंदीअ ते आहियां, पछाड़ीअ में पंहिंजो दीन मज़हब छो छॾियां? पछाड़ीअ में माण्हू चवंदा त पंहिंजो दीन छॾे, उमिरि जे चवण ते दीन इस्लाम क़बूल कयूं, पंहिंजो दीन छो छॾियां? हज़रत उमर सिंह खे इहो जवाबु ॾिनई, वक़्त जो अमीरुल मोमिनीन ख़लीफ़तुल मुस्लिमीन हो। पोड़ी औरत जॾहिं इहो जवाबु ॾिनो, हज़रत उमर सिंह पासो वठी हलणु शुरू थियो, चङो भला जे नथी मनी त तुंहिंजी मर्ज़ी, ईअं चई हलणु शुरू थियो। ॾिसो कंहिं बि क़िस्म जी ज़बरदस्ती कान्हे, जॾहिं त क़ुर थो फरमाए क़द तबय्यन रुश्द मिनल ग़य, हिदायत ऐं गुमराही चिटी थी चुकी आहे, हाणे ज़बरदस्ती कंहिंखे ज़ोरी इस्लाम में दाख़िल करणु, इहा इस्लाम में कान्हे का। तालीम ॾियो, गुमराहीअ जा नुक़सानात ॿुधायो, हिदायत जा फ़ाइदा ॿुधायो, जन्नत जहन्नम जो तज़किरो करे ॿुधायो, वाज़िह करे ॿुधाए छॾियो, बसि इहो कमु आहे तव्हांजो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ुदि क़ुर पाक थो फरमाए, इन अलैका इल्लल बलाग, सोना नबी तुंहिंजे मथां इहा ज़िमेदारी आहे, रुॻो असांजो पैगाम पहुचाए माण्हुनि ताईं, बसि। हर कंहिंखे अकुल बि आहे, हर कंहिंखे सोच सम्झ बि आहे, ज़िंदगी गुज़ारण सां गॾोगॾु तजुर्बात बि थोरा तक हर कंहिंजा आहिनि। दीन इस्लाम खे बि परखियो अथऊं, यहूदियत नसरानियत खे बि परखियो अथऊं, शिरक कुफ्र बुत परस्तीअ खे बि परखियो अथऊं, सभु कंहिंखे। हाणे तूं रुॻो दीन असांजे इस्लाम जी तालीम तबलीग उन्हनि ताईं पहुचाए, बसि, पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे। हथा की सूरत कहफ़ जे अंदरि त अल्लाह तबारक व तआला ईअं बि फरमायो, फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर, जंहिंखे वणे त ईमान आणे, जंहिंखे वणे त कुफ़्र करे। असां तालीम रस्तो सिधो ॿुधाए छॾियो आहे, हीउ हिदायत वारो रस्तो आहे, हीउ गुमराही वारो रस्तो आहे, हिन रस्ते खे वठंदव त आख़िरी वञी छेड़े ते जन्नत मिलंदव, हिन रस्ते खे वठंदव त आख़िर वञी करे जहन्नम जे तरे में किरंदव। तव्हांजी मर्ज़ी आहे, जंहिंखे जेको वणे, वणेसि त ईमान आणे, वणेसि त कुफ़्र करे। हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल पैदा थियो, तव्हां न साईं चओ था क़ुर पाक जी आयत बि चवे थी त इस्लाम में दीन में कंहिं बि क़िस्म जी सख़्ती कान्हे, ऐं हे जो क़ुर पाक में सूरत तौबा ऐं सूरत अनफाल चवनि थियूं जिहाद कयो, लड़ाई कयो, मुक़ाबिलो कयो। जिहाद, लड़ाई, मुक़ाबिलो, इहो छा आहे? इहा पोइ सख़्ती त आहे न। काफ़रनि जे मुक़ाबले में मैदान में बीही करे लड़णु, इहो सवलो कमु आहे छा? ऐं वक़्त जो ख़लीफ़ो हुजे जेकॾहिं, या मुस्लमान हुक्मरान हुजे, जिहाद जी फ़तवा जारी थी वञे, त तव्हां चओ था त हर नौजवान, मज़बूत वॾी उमिरि जो बि नौजवान, नंढो बि, सभु काए हल मैदान जिहाद में। पोइ तव्हां हुनखे त मैदान में वठी वेंदव, लड़ाईंदव, मुक़ाबिलो कराईंदव, त भई ज़बरदस्ती न आहे, बाक़ी छा आहे? ऐं हेॾा चओ था त दीन में कंहिं बि क़िस्म जी ज़बरदस्ती कान्हे। हुनजे सम्झण जे लाइ जवाबु इहा त भई एतिराज़ हिकिड़ो हूंदो आहे ख़ाली, मिड़ई एतिराज़ करिणो आहे,
दीन इस्लाम जे हक़ीक़त खे कमज़ोर करण लाइ। ॿियो एतिराज़ हूंदो आहे सच पच में जेको ठहे बि, जेको हक़ीक़त बि हुजे, इहो एतिराज़ इस्लाम ते ठहे कोन थो। छो? जिहाद फ़र्ज़ आहे मुस्लमान जे मथां, इस्लाम पेश कबो आहे काफ़िर जे मथां। काफ़िर माण्हूअ खे ज़ोरीअ कोन मथां बंदूक डंडो खणी बीबो त भाई मुस्लमान थी थो या न त हाणे हणाए थो। उनखे इस्लाम क़बूल करण जे लाइ आज़ादु छॾियो। दीन इस्लाम वाज़े पैगाम उन ताईं पहुचायो, उनखे आज़ादु छॾियो, उनजी मर्ज़ी आहे। इस्लाम आणे थो त भाउ आहे असांजो, मुस्लमान भाउ आहे, समूरा शरई अहकाम हुनजा असांजा हिकु जहिड़ा थींदा। पर जेकॾहिं इस्लाम नथो आणे, पंहिंजे कुफ्र ते रहे थो, पंहिंजे बुत परस्तीअ ते रहे थो, पंहिंजे जेकॾहिं मजूसियत सितारा परस्तीअ ते रहे थो, भले वञी रहे, पर यादि रखे मुस्लमान जेकॾहिं न थींदो, गैर मुस्लिम थी करे रहंदो, मुस्लमाननि जे मुल्क में रहणु पसंदि करे थो त जिज़ियो ॾींदो, जिज़ियो ॾींदो, पोइ मुस्लमाननि जी हुकूमत हुनजे माल, हुनजे इज़त आबरू सभिनी जो तहफ़ुज़ कंदी। भले पंहिंजे अक़ीदे ते हुजे, काई ज़बरदस्ती कान्हे। पर जेकॾहिं इस्लाम आंदे मुस्लमान थी पियो, इस्लाम जे दायरे में दाख़िल थी पियो, त हाणे हुनखे पाबंदी इस्लामी कानून जी करणी पवंदी। इन जो मिसाल मां हीअं ॾियां, हिकिड़ो मुलाज़िम माण्हू आहे, तव्हां सां सभु कंहिंजे लाइ लाज़िम त कोन्हे न सभु मुलाज़िम हुजनि सरकारी, कुझु थींदा कुझु न बि थींदा, कुझु अहल हूंदा त बि रहिजी वेंदा, कुझु न अहल हूंदा से बि थी वेंदा, कंहिं सिफ़ारिश सां, कंहिं दोस्तीअ सां, कंहिं न कुझु हथ जी सफ़ाईअ सां कमु हलंदो। पोइ छा ख़्यालु आहे, जेको सरकारी मुलाज़िमत क़बूल करे थो उनजे मथां सरकारी क़वानीन जी पाबंदी करणी पवंदी या न पवंदी? वक़्त ते उनखे ड्यूटीअ ते अचिणो बि पवंदो, ड्यूटीअ जे दौरान कुझु शराइत हूंदसि क़बूल करणा पवंदसि, खाधो पीतो उथणू वेहणू मोकल वग़ैरह सर्दी गर्मी सभु हुनखे क़बूल करणो पवंदो। पर हुनजे मुक़ाबले में जेको ॿियो आहे, जेको सरकारी मुलाज़िमत क़बूल ई नथो करे या हुनखे न मिली आहे, हुनजे मथां सरकारी मुलाज़िम वारियूं पाबंदियूं बि कोन्हनि। इस्लाम में जेको दाख़िल थी वेंदो हुनजे मथां पाबंदी आहे त भई निमाज़ पढ़ंदे, रोज़ा बि रखंदे, माल हूंदी त उहो बि ज़कात बि ॾींदे 12 महीने, ज़िंदगी में हिकु भेरो हज बि कंदे, मिस्किननि मोहताजनि जो ख़्याल बि रखंदे, अब अम्मा जो लिहाज़ बि रखंदे, पराओ हक़ बि न खाईंदे, चोरी बि न कंदे, शराब बि न कंदे, ज़िना बि न कंदे, नेकीअ जा सभु कम कर, बुराईअ जा सभु कम न कर। असां जीअं चवंदासीं उहे कंदे, जिन ॻाल्हियुनि खां रोकींदासीं उहे न कंदे। इस्लाम में दाख़िल थी वियो त पोइ पाबंदी करणी पवंदी, पर इस्लाम में दाख़िल नथो थिए, भले पंहिंजे दीन ते रहे, जिज़ियो ॾे, मुस्लमाननि जी हुकूमत हुनजे इज़त आबरू माल मता घर कारोबार धंधे हर शइ जो तहफ़ुज़ कंदी। छो त हुन सां मुआइदो आहे त जिज़ियो ॾींदे तुंहिंजो तहफ़ुज़ कंदासीं। त हाणे सम्झ में आयो त इहो एतिराज़ ठहे ई कोन थो त क़ुर पाक जो होॾां जिहाद जो हुकुम थो करे ऐं हेॾां वरी चओ था त दीन में सख़्ती कान्हे। भाई जिहाद जो हुकुम मुस्लमाननि जे लाइ आहे ऐं इहा सख़्ती इब्तिदाई मुस्लमान क्षण वक़्तु ईमान क़बूल करण वक़्त जे लाइ आहे, त हुन में काई क़िस्म जी सख़्ती कान्हे, मजबूरी कान्हे, ज़बरदस्ती कान्हे। ऐं इन जे सम्झण जे लाइ हिकिड़ो उसूल ही बि आहे, ज़बरदस्ती जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे मथां ज़ोर विझिजे त बाबा तोखे इस्लाम क़बूल करिणो हर हाल में, हुनजी दिलि तस्लीम नथी करे, ज़बान सां चई छॾे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हाणे छा कबो? दिलि सां त हुन तस्लीम न कयो आहे न, ज़बान सां चई छॾे। असां चवंदासीं ज़ाहिरी तौर ते त वठियो कलमो पढ़ियो त मुस्लमान आहे, दिली तौर ते त मुस्लमान कोन थियो। इतां सम्झ में आयो त ईमान इहो दिलि जो कमु आहे, ज़ाहिरी हुस्वन जो कमु कोन्हे। ज़ोर ज़बरदस्ती ज़ाहिरी हुस्वन सां थींदी आहे, ईमान क़बूल करणु पंहिंजे दिलि सां थींदो आहे, इक़रार बिल लिसान तस्दीक़ बिल क़ल्ब। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो त दीन आसान सवलो मोहबत भरियो मज़हब आहे, अमन भरियो मज़हब आहे। इस्लाम अमन जो दर्स ऐं सबक़ थो ॾे। हाणे असां इस्लाम खे एॾो वाज़िह करे छॾियो, जॾहिं तारीफ़ करे छॾी, तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो ला इकराह फिद्दीन, दीन में कंहिं बि क़िस्म जी ज़बरदस्ती कान्हे। क़द तबय्यन रुश्द मिनल ग़य, छो त हिदायत गुमराहीअ खां निकिरी चुकी आहे, खिंडड़ी चुकी आहे, निखेड़ थी चुकी आहे, चिटी थी चुकी आहे। फमन यकफुर बित्तागूत व युमिन बिल्लाहि फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा, पोइ जंहिं माण्हूअ न शैतान जी या दुनिया जे गुमराह कुन तबिके जी जंहिं माण्हूअ इनकार कयो, उनजी तरफ़दारी छॾे ॾिनी,
जंहिं माण्हूअ गुमराहीअ खे छॾियो, ईमान आंदो अल्लाह ताला जे ज़ात ते, ॼण त उन हिकु मज़बूत कड़ीअ खे पकड़े विधो। इस्लाम आणण सां ॼण त हुनजो हथ हिकिड़ी मज़बूत कड़ीअ में पइजी वियो। इहा कड़ी अहिड़ी मज़बूत आहे जेका इंसान खे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जॾहिं हुन कड़ीअ खे छिकियो वेंदो त बंदो वञी सिधो जन्नत में पहुचंदो। इस्लाम आणण वारो माण्हू आख़िरी तौर ते हलाकत खां महरूमिया खां महफ़ूज़ रहंदो आहे। हा, मुस्लमान माण्हूअ जे मथां बि हालात ॾुखिया सुखिया ईंदा रहंदा आहिनि, जीअं काफ़िर जे मथां अचनि था, पर नतीजे तौर ते मुस्लमान हलाकत खां महफ़ूज़ रहंदो आहे ऐं जन्नत जे महरूमीअ खां बचंदो मिलंदसि। हा, थोरा कम करतूत जेकॾहिं कुदा हूंदसि त थोरी घणी सरज़नश थींदी हुनजी जहनम जे अंदरि। जीअं कपिड़ो मेरो हूंदो आहे त बुत ते पाइण जे क़ाबिल कोन थींदो आहे, पोइ हुनखे पहिरियां धोइबो आहे पोइ पाइबो आहे। पोइ जे थोरो मेरो हूंदो आहे त हल्की फुल्की चट सां मैट सां साफ़ थी वेंदो आहे, पोइ वरी पाइण जे क़ाबिल थींदो आहे। इंसान बि जेकॾहिं थोरो गुनाहगार हूंदो त जहनम जी सरज़नश बि थोरी थींदसि, महट बि थोरी ईंदसि। पर जेकॾहिं घणो मेरो हूंदो घणे कपिड़े वांगुरु त पोइ कॾहिं कॾहिं हुनखे बुरुश बि लॻंदो आहे, अञा न त पोइ कॾहिं कॾहिं हुनखे सोटियूं बि लॻंदियूं आहिनि, कपिड़े खे चङी तरह ठपका लॻंदा आहिनि, हुनखे पोइ साफ़ थींदो आहे। इंसान जेकॾहिं घणो मेरो हूंदो गुनाहनि में त जन्नत में वञण जी शौक़ु ऐं रग़बत रखंदो त पोइ हुनखे जहन्नम जूं सोटियूं बि लॻंदियूं, साफ़ थींदो, पोइ वञी जन्नत जे क़ाबिल थींदो। इतां सम्झ में आयो त अल्लाह तबारक व तआला इंसान खे इहा ॻाल्हि सेखारे थो त जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो पढ़ी करे ज़बान सां इक़रार कयईं, दिलि सां मञई, दिलि सां, त उनजो हथ ॼण त हिकु अहिड़ी मज़बूत कड़ीअ में पइजी वियो आहे जेका कड़ी कॾहिं टुटण वारी न आहे। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू पाणीअ में लुढ़े थो, ॿिए हिकिड़े मज़बूत ख़ैर ख़्वाह माण्हू आहे, उनखे रसो वॾो खणी करे वेड़े सेड़े करे उनखे उछलाए ॾिनो आहे त बाबा हिन में हथु विझ। हाणे इहो ॿुॾंदड़ माण्हू जेकॾहिं रसे में हथु विझे थो ऐं उनखे काबू पकड़े थो त हाणे ॿुॾंदो, हाणे हुनखे हर आलम छिके ॿाहिरि कढियो वेंदो। शर्त इहा त हथु पंहिंजो काबू पकड़े, हथु जेकॾहिं छॾाइजी वियुसि त क़ुरान पाक में हिते इंसान खे सेखारियो आहे इहो फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा। इस्लाम हिकु अहिड़ी कड़ी आहे ज़ंजीर जी, रस्से जो हिकिड़ो अहिड़ो हल्को आहे जंहिंखे इंसान मज़बूती सां पकड़े थो वठे कलमे पाण सां। शर्त इहा त पकड़े मज़बूत, असांजे तरफ़ खां इहो रसो टुटंदो कोन, जो खणी असां हुनखे छिकियूं टुटी पए त हीअ वञी धू करे, असांजे तरफ़ खां रसी अहिड़ी मज़बूत आहे, अल्लाह जी फरमाए त इहा किरंदी कोन, इहा टुटंदी कोन, ॻरंदी भरंदी कोन। तव्हां वारियूं रसियूं न आहिनि जेके मफ़ाद ख़ातिर टुटंदियूं ॻरंदियूं भरंदियूं बंदि, असांजी रसी मज़बूत आहे, बशर्ते के तव्हां पकड़ियो हुनखे क़ाबू थी करे। लन फिसामल आहे इन रसीअ जे लाइ, इन हल्के जे लाइ, रस्से जे लाइ टुटणु आहे ई कोन टुटंदी। वल्लाहु समीउन अलीम। अल्लाह तबारक व तआला ॿुधंदड़ बि आहे तव्हांजे ॻाल्हियुनि ऐं चोॿोलनि खे, ऐं ॼाणींदड़ बि आहे त तव्हां दिलि जे अंदरि छा था रखो, ज़बान सां छा था चओ। दीन इस्लाम इस्लाम ऐं दिलि जे अंदरि वरी इस्लाम जी मुखालफ़त, नफ़रत, अदावत, कुफ़र छुपाए वेठा आहियो, छा था कयो सभु ॼाणा। हाणे तव्हां सम्झ में आयो त अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे तरग़ीब दीन इस्लाम जी तालीम जी ॾेई आज़ादु छॾियो आहे। बाबा पंहिंजे मर्ज़ीअ सां सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो कयो। जे इस्लाम ते अचो था त पाबंदी करणी पवंदव, नथा अचो भले कुफर ते रहो, भले कुफर ते रहो। मुस्लमाननि जी हुकूमत में रहंदव जिज़ियो ॾियणो पवंदव, मुस्लमाननि जी हुकूमत तव्हांजो उनजे एवज़ में, जिज़िये जे एवज़ में तहफ़ुज़ कंदी। सवाल सम्झण जे लाइ हीअ हाणे पैदा थियो त कोई माण्हू मुस्लमान नथो थिए, तव्हांजो चयो त पंहिंजे मर्ज़ीअ ते इस्लाम क़बूल करे थो त पाबंदी करणी पवंदसि इस्लामी कानून जी, जे नथो क़बूल करे त जिज़ियो ॾींदो, मुस्लमाननि जी हुकूमत हुनजो तहफ़ुज़ कंदी। माना जेकॾहिं कोई माण्हू इस्लाम क़बूल नथो करे त पोइ हुन सां आख़िरत में हिसाब पकड़ त कोन थींदी न। तव्हांजो हुनजे लाइ नरमी पैदा कई आहे। जवाबु हुनजो हीअ आहे, अल्लाह तबारक व तआला चिटो चई छॾियो आहे, क़द तबय्यन रुश्द मिनल ग़य। इस्लाम ऐं कुफ़्र वाज़िह थी चुको आहे, हिदायत ऐं गुमराही वाज़िह थी चुकी आहे, जन्नत ऐं जहन्नम जी तालीम वाज़िह थी चुकी आहे। हाणे जेकॾहिं कोई ॼाणी वाणी जहन्नम वारो रस्तो वठंदो त आख़िर वरी हुन में किरंदो, ॼाणी वाणी कुफ़्र अख़्तियार कंदो त ज़ाहिर आहे जहन्नम में किरंदो। पंहिंजे सोच सम्झ अकुल हवास सां जेकॾहिं दीन इस्लाम वारो पासो वठंदो त अल्लाह से फरमाए थो असांजी रसी मज़बूत आहे, असां हिकु दफ़े हिकु न हिकु ॾींहुं छिके हिनखे जन्नत में पुॼाईंदासीं।
तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़ियो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे ज़रूरु जहन्नम मां कढंदो, चाहे दुनिया जा इस्लामी दीनी शरई अमाल उन वटि न बि हुजनि, पर कलमो दिलि वजान सां पढ़ियो अथई, इन कलमे जे बदौलत बि हिकु ॾींहुं ज़रूरु जहन्नम मां निकिरंदा। जॾहिं आख़िरी माण्हू जहन्नम मां कढियो वेंदो मुस्लमान, उन वक़्तु काफ़रनि खां पुछियो वेंदो त ॾियो ख़बर आहे, उहे चवंदा हाय काश रुबमा यवद्दु लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, नाले जा रुगो मुस्लमान हुजऊं हा त बि अॼु बची वञूं हा, नाले जा। हाणे हिननि लफ़्ज़नि जे चवण सां कोई इन ॻाल्हि ते गंढ न ॾे त नाले जा मुस्लमान हूंदासीं त बि बचंदासीं, पोइ मां नाले जो ई सही, न न, जहन्नम जे बाहि खे सहण जी सहप कंहिंमें कान्हे का। हीअ गर्मी मामूली जेका आहे उहा असांखां बर्दाश्त नथी थिए, जहन्नम जो दूंहों, जहन्नम जा टांडा, जहन्नम जा ज़ंजीर, उहे त तमामु वॾियूं शयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां हमेशह आफ़ियत घुरिजे, हमेशह जन्नत घुरिजे, हमेशह जहन्नम खां पनाह घुरिजे, हमेशह दीन इस्लाम ते इस्तिक़ामत घुरिजे, हमेशह गुनाहनि खां बचण जो तरीक़ेकार रस्तो अल्लाह ताला खां तौफ़ीक़ घुरिजे। दीन इस्लाम जी तालीम इहा आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।